जी बिल्कुल नाज़रीन, पीर ॻोठ भरिसां सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत हादी गमकसार जो जेको 66 उर्स मुबारक आहे उन्हनि जूं जेके तक़रीबूं आहिनि उहे शुरू थी चुकियूं आहिनि। हिन उर्स मुबारक जी तक़रीबुनि में सूफ़ियाणी राग में रंग जी हिकु समाज थियण सां गॾु मल मलाखड़े जी पिणु थी गुज़रियो आहे। अचो त वधीक हिते जेके शरीक माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। सिंध जेका आहे दिलि वारनि जी धरती आहे, सूफ़ियुनि जी धरती आहे, अमन पसंदि माण्हुनि जी धरती आहे, मोहबत कंदड़नि जी धरती आहे। उते ई मिला मलाखड़ लॻंदा रहनि पिया। अलाह जे औलियानि ते, अलाह जा उहे वली जन हिकिड़ो मोहबत जो दर्शु ॾिनो। हीउ मेलो हर साल थिए थो ॻोठ रफ़ीक मैसर में, ज़िले खैरपुर में, ऐं तव्हां ॾिसो त हज़ारनि जी तइदाद में माण्हू मलाखड़ में मौजूदु आहिनि। ये सूफ़ी मेला रवादारीअ जे लाइ, मोहबत जे लाइ, प्यार जे लाइ हूंदा आहिनि। ऐं सिंध जा माण्हू मोहबत बि कंदड़ आहिनि, प्यार कंदड़ आहिनि, ऐं हिननि शयुनि खे उहे पसंदि बि कनि था। सूफ़ीअ जो पैगाम अमन जो पैगाम आहे, प्यार जो पैगाम आहे, जेको हमेशह जारी और सारी रहंदो। सिंध आबाद रहंदी ऐं सूफ़ियुनि जा मेला बि आबाद रहंदा। मलाखड़े में सॼी सिंध खां जेके मल पहलवान आया आहिनि, मां सम्झां थो हिन दरगाह ते लखे मुरीद, लखे ॿिया माण्हू आया आहिनि, उहे हितां फैज़ वठी वेंदा। ऐं मां सम्झां थो त सिंध हुकूमत खे ख़ासि करे हीअ जेका क़ौमी रांदि आहे इन जे लाइ कुझु उपाउ वठणु खपनि। तव्हां ॾिसो था सॼी ॼण सिंध हिकिड़ी मुर्की ऐं जरकी पई आहे। बरसाति में सिंध जो माण्हू जिन खां मुर्क पोइ ते हली वई। अॼोके मेले में तव्हां ॾिसो त ॼण त माण्हुनि जे लाइ ही मेलो आयो आहे। पूरी सिंध हिते पहुती आहे। मल मलाखड़ा, सूफ़ी रंग, सिंध जा तमामु वॾा फनकार, पूरी सिंध हिते मुर्के थी। ही मेला मलाखड़ा वलियनि जे आस्थाननि ते के जेके कठ मोहबत जा था थियनि, इन में अमुन ऐं प्यार जो पैगाम थो वञे त सभई क़बीलाई क़ौमुनि जा माण्हू गॾिजी हिक ॿिए सां प्यार था कनि। इहो ई पैगाम आहे त अमुन ऐं प्यार ऐं मोहबत सां छलई सिंध सरसब्ज़ ऐं आबाद रहे। हे मेलो ते असांखे वॾी ख़ुशी आहे। बाक़ाइदे ते पहलवाननि जो मान थींदो आहे। असांजा मुतालबा इहे आहिनि, असांजा जेके बीमार मल आहिनि उन्हनि खे वज़ीफ़ो मिलियो वञे। जेके असांजा पढ़िया लिखिया पहलवान आहिनि उन्हनि खे ड्यूटियूं मिलियूं वञनि। असांखे तालकनि ते कोच रखिया वञनि। असां मल पहलवान सां हुकूमत जी का सहकार न आहे। ही माण्हू मारूड़ा असांखे इनाम ॾींदा आहिनि। असां इनाम ते पंहिंजो गुज़र सफ़र बि कयूं था ऐं पंहिंजी जान खे बि ठाहींदा था अचूं। ऐं मां सिंध जे नौजवाननि खे इहो पैगाम ॾियणु चाहींदुमि त मनशाद खां, नशे खां, हर शइ खां पासो करियो। पंहिंजी सिहत खे मुनासिब तरीक़े सां सही रखो। जी नाज़रीन, तव्हां हिते जेके हिन मल मलाखड़े में शरीक माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि चयो त हिननि प्रोग्रामनि मां प्यार मोहबत ऐं अमन जो ई पैगाम मिले थो। कैमरामैन वसीम गुमर सां गॾु आमिर जूनी जो KTN न्यूज़ पीर जो ॻोठ।